अगूणे MPA ऐं समाज सुधारक सैयद इमदाद मोहम्मद शाह जी 19वीं वरसी सिंधी अदबी संगत ऐं इमदाद फाउंडेशन पारां सिंध पैलेस शादी हाल सकरन में मल्हाई वई, जंहिंजी सदारत सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह कई। जॾहिं त वरसीअ में सिंध जूं कई नाले वारियूं शख़्सियतूं पिणु शरीक थियूं, जिन में डॉक्टर सैयद ज़िया शाह, एडवोकेट अली गौहर बलोच, रोशन अली बुर्रो, डॉक्टर मंजूर अली खुश्क, ताज जोयो, माणिक मल्ला, साहिल पीरज़ादो ऐं ॿिया शामिल हुआ, जिन सैयद इमदाद मोहम्मद शाह जी सियासी समाजी ज़िंदगीअ ते तफ़सीली ॻाल्हाए खेनि लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। जॾहिं त सैयद ज़ैन शाह सदारती तक़रीर कंदे चयो त 44 साल अॻु ज़िला काउंसिल नवाबशाह में ऐं 38 साल अॻु सिंध असेंबलीअ में जेको किरदारु साईं इमदाद मोहम्मद शाह अदा कयो, उन जहिड़ो किरदारु वरी अॼु ताईं कंहिं बि अदा न कयो आहे। साईं इमदाद मोहम्मद शाह सॼी सिंध खे पंहिंजो घर सम्झंदो हो। हिन चयो त बदकिस्मती आहे जो अॼु सहाफ़ी, अदीब ऐं शाइर पंहिंजो किरदारु अदा न पिया कनि। इन करे महिरबानी करे जेकॾहिं हक़ु नथा लिखी ऐं चई सघो त छॾियो सहाफ़त खे, छॾियो अदब खे, छॾियो शाइरीअ खे। हिन चयो त इहो इन करे चवां पियो त अव्हां जो समाज में किरदारु आहे, लखे माण्हू अव्हां खे पढ़नि था। जेकॾहिं ग़लति लिखंदव त समाज में ग़लति पैगाम वेंदो, जंहिंसां नाकारी असर पवंदा। हिन चयो त सैयद इमदाद मोहम्मद शाह अमली क़ौम परस्त हो, ख़याली क़ौम परस्त न हो। इन खां अॻु इमदाद फाउंडेशन जे चेयरमैन प्रोफेसर इनाम भट्टी आयल महिमाननि खे आजाणो पेश कयो। जॾहिं त प्रोग्राम जी शुरूआति स्टेट सेक्रेटरी जहांगीर डायरी नौजवान सागर बिलावल खां वाई पढ़ाई शुरू कराई। वर्सीअ में सैयद गुलाम मुश्तबा शाह, सैयद गुलाम मुर्तज़ा शाह, जूनियर GM सैयद मोहम्मद हनीफ़ सूमरो, मुजीब माछी समेत मुख़्तलिफ़ शोबनि सां लाॻापियल केतिरनि ई शख़्सियतुनि शिरकत कई। जॾहिं त SUP जे डिवीज़नल सदर फलक शेर ओल, तालका सदर शामिर जमाली, सिटी सदर क़ासिम सूमरो ऐं मोहम्मद ख़ान गुदारो वर्सीअ में आयल महिमाननि जी आजियां कई। वर्सीअ में शाहनवाज़ ख़ासकेली क़ौमी गीत पेश करे दाद वसूल कयो। वर्सीअ जी पुॼाणी ते सिंधी अदबी संगत शाख सकरन जे सेक्रेटरी मोहम्मद हनीफ़ सूमरो आयल महिमाननि जो शुक्रियो अदा कयो।